अस्सलामुअलैकुम, छा हाल आहे दोस्तों जीअं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन हींअर डेट वग़ैरह अनाउंस करे छॾी आहे एग्ज़ाम जी। त पाण कोशिशि कंदासीं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तहत जेके एग्ज़ाम थियनि पिया उन्हनि जी तयारी जे हिसाब सां अव्हांखे सुठा बहितरीनु जेके मुफ़ीद हूंदी मालूमात उन ते हवाले सां लेक्चर ठाहियूं। ठीकु आहे, अॼु जो लेक्चर असांजो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में तमामु जेके इम्पोर्टेंट सुवाल आहिनि उहे पाण कवर कंदासीं। ऐं सिंधी अदब सां जेके तालुक़ु रखंदड़ दोस्त आहिनि या उन्हनि सां प्यार कंदड़ या MCQs वग़ैरह जी तयारी पिया कनि, हींअर उन में इहो ई चयो वियो आहे एग्ज़ाम जे हवाले सां त 75% सब्जेक्टिव एग्ज़ाम सब्जेक्ट जे हिसाब सां माना सुवाल ईंदा। ठीकु आहे, त पोइ ताज़ो ई पाण उन हिसाब सां तयारी कयूं था। शुरूआति कयूं था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दोस्तों 1699 में पैदा थिया ऐं 1752 में वफ़ात कईसि। वालिद जो नालो शाह हबीबुल्ला ऐं ॾाॾो संदन जेको हुयो उहो अब्दुल कुदूस शाह। ठीकु आहे, पढ़ ॾाॾो जमाल शाह ऐं तड़ ॾाॾो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो, जेके पाण वॾा शाइर हुया। जनम मोमी शाह साईं जी हाला हवेली, वॾनि जो तालुक़ु हेरात सां हुयो। हेरात अफ़गानिस्तान जो इलाइक़ो आहे हेरात, उतां शाह साईं जो वॾा जेके हुया हिजरत करे सिंध में अची रहिया। हाणे सवाल ते अचूं था, सवालनि ते त सभिनी खां पहिरियों सवाल, शाह लतीफ़ नंढड़ो हुयो त संदन वालिद हाला मां नले अची किथे वेठो? शाह साईं जो वालिद कोठड़ीअ में अची वेठो। ठीकु आहे, सवाल नंबर 2, ॻोठ वाई में शाह अब्दुल लतीफ़ खे कंहिंजी दरसगाह में तइलीम हासिलु करण लाइ मोकिलियो वियो? आखवंद नूर मोहम्मद भट्टीअ जी दरसगाह हुई, उते शाह लतीफ़ बुनियादी तालीम हासिलु कई। क्वेश्चन नंबर 3 आहे, शाह अब्दुल लतीफ़ सिंधी ॿोलीअ खां अलावा कहिड़ियुनि ॿोलियुनि जो आलिम ऐं फाज़िल हुयो? शाह साईं अरबी, फ़ारसी, हिंदको ऐं सराइकी जो सुठो माना ॼाणू हुयो, सुठो आलम ऐं फाज़िल हुया। सवाल नंबर 4 आहे, शाह अब्दुल लतीफ़ हमेशह पाण सां गॾु कहिड़ा किताब रखंदा हुया? तमामु इम्पोर्टेंट सवाल आहे। घणनि दोस्तनि खे ख़बर बि हूंदी त शाह अब्दुल लतीफ़ मसनवी, रूमी, शाह करीम बुलड़ीअ वारे जो कलाम ऐं क़ुरान पाक, क़ुरान शरीफ़ ऐं उहे पाण सां हमेशह गॾु रखंदा हुआ। सवाल नंबर 5 आहे, सैयद अली शेर ठटवी शाह अब्दुल लतीफ़ खे कहिड़े किताब में उम्मी सॾियो आहे? तोहफ़तुल किराम में शाह साईं खे शाह अब्दुल लतीफ़ खे सैयद अली शेर ठटवीअ उम्मी सॾियो आहे। सवाल नंबर 6 आहे, तोहफ़तुल किराम लतीफ़ सरकार जी वफ़ात खां पोइ कॾहिं लिखियो वियो? 16 सालनि खां पोइ 1768 ईस्वीअ में तोहफ़तुल किराम लिखियो वियो। सवाल नंबर 7 आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे कोटड़ीअ में कंहिंसां इश्क़ लॻो? उन बैदि शाह साईं जो उन सां शादी बि थी। सईदा बीबी धीअ मिर्ज़ा बेग अरगून हुयो, उनजी न्याणी हुई सईदा बीबी, उनजो नालो हुयो। उन सां शाह लतीफ़ खे इश्क़ थियो। सवाल नंबर 8 आहे, जॾहिं शाह लतीफ़ खे मजाज़ी इश्क़ लॻो त उन वक़्तु संदन उमिरि केतिरी हुई? शाह साईं जी उमिरि उन वक़्तु 20 साल हुई। सवाल नंबर 9 आहे, शाह लतीफ़ मिर्ज़ा बेग जी न्याणी जे जिस्म जे कहिड़े हिसे खे झले दुआ घुरी? शाह साईं मिर्ज़ा बेग जी न्याणीअ जे आंगुर खे हथ में झले दुआ घुरी, जंहिंजो मशहूरु बंदु आहे, जंहिंजी आंगर सैयद हथ में तंहिंखे लहण न की लोॾो। सवाल नंबर 10 आहे, शाह अब्दुल लतीफ़ सभ खां अवल किथां जो सफ़र कयो? गंजे टकर जो शाह साईं पहिरियों सफ़र कयो। सवाल नंबर 11, शाह अब्दुल लतीफ़ सामियन, जोगियनि ऐं कापड़ियनि सां गॾु 1740 में किथे जो सफ़र कयो? हिंगलाज जो। हिंगलाज बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे, उतां जो शाह साईं 1740 में सफ़र कयो। सवाल नंबर 12 ते पाण अचूं था, शाह लतीफ़ सामियन, जोगियनि ऐं कापड़ियनि सां गॾु केतिरा साल सफ़र में हुयो? जवाबु आहे 3 साल शाह साईं उन्हनि सां सफ़र में हुयो। सवाल नंबर 13, शाह लतीफ़ जा मुरीद ऐं बीबी सईदा बेगम खे छा सॾींदा हुआ? ताजुल मुख़्तरात सॾींदा हुया। सवाल नंबर 14, मिर्ज़ा बेग पंहिंजी माण्हुनि समेत दल ज़ात जे धाड़ेलनि हथां कॾहिं क़तलु थियो? 1124 हिजरी मुताबिक़ 1711 ईस्वीअ में मिर्ज़ा बेग पंहिंजे माण्हुनि समेत क़तलु थी वियो। सवाल 15 ते अचूं था, बीबी सईदा बेगम शादी वक़्तु पाण सां गॾु कंहिंखे वठी आई? गोलो, पंहिंजो नंढो भाउ हुयो बीबी सईदा बेगम जो, जेको बाद में जल्दी गुज़ारे वियो। सवाल नंबर 16, कहिड़े कलोड़े हकम शाह लतीफ़ खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई? मियां नूर मोहम्मद कलोड़े शाह साईं खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई।
सवाल नंबर 17 दहलीअ जा कहिड़ा ॿ मशहूरु गवैया शाह अब्दुल लतीफ़ जे ख़िदमत में हाज़िर थींदा हुआ? अटल ऐं चंचल जेके दहलीअ जा गवैया हुआ उहे शाह लतीफ़ जे ख़िदमत में हाज़िर थींदा हुआ। सवाल नंबर 18 शाह लतीफ़ केतिरी उमिरि में वफ़ात कई? 63 साले में शाह साईं वफ़ात कई। सवाल नंबर 20 ते अचूं था। कुछ नंबरनि जो मिस्टेक थी चुकी है, वो को मसलो ना है, पाण सवाल अहम आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हायूं था। शाह लतीफ़ खे संदन वसियत मुताबिक़ कंहिंजे पेरांदीअ में दफ़न कयो वियो? महमूद शाह जे पेरांदीअ में दफ़न कयो वियो। अॻियो सवाल आहे कलोड़ा हुक्मरान ग़ुलाम शाह कलोड़े पंहिंजे ख़र्च सां शाह लतीफ़ जो रोज़ो कॾहिं जोड़ायो? जवाब आहे 1754 में ग़ुलाम शाह कलोड़े शाह साईं जो रोज़ो जोड़ायो। सवाल नंबर 22 ते अचूं था शाह लतीफ़ जो रोज़ो कहिड़े नामेरे राज़े जोड़े रास कयो? दोस्तों ही सखर जो मशहूरु राज़ो हुयो, राज़े ईदन नालो हो हुनजो। उन शाह साईं जो रोज़ो मुबारक जेको हुयो उन जोड़ियो। सवाल नंबर 23 ते अचूं था मीरनि जी साहिबीअ में कहिड़े हुक्मरान शाह साईं जी रोज़े जी ऐं मस्जिद जी मरम्मत कराई? मीर नसीर खान टालपुर उन शाह साईं जे रोज़े ऐं मस्जिद जी मरम्मत कराई। क्वेश्चन नंबर 24 शाह साईं जे रोज़े जे कुबे खे चांदीअ जो दरवाज़ो कंहिं विझरायो? हाकिम हुयो उन दौर जो मीर मोहम्मद खान टालपुर उन शाह साईं जे रोज़े जे कुबे खे चांदीअ जो दरवाज़ो विझरायो। सवाल नंबर 25 ते अचूं था शाह लतीफ़ जे ज़माने में कहिड़े 12 हुक्मराननि सिंध ते काह कई? नादिर शाह हुक्मरान हुयो उन सिंध ते काह कई। जी दोस्तों सवाल अञा भी अॻियां काफ़ी आहिनि। अगर अव्हांखे सवाल सम्झ में अचनि पिया या चैनल के पसंद कयो था त पोइ चैनल के सब्सक्राइब ऐं लाइक करे छॾियो। सवाल नंबर 26 ते अचूं था उन जो नालो ॿुधायो जंहिंजी शहादत शाह लतीफ़ जी हयातीअ में थी? वॾो सूफ़ी बुज़ुर्ग सिंध जो शाह इनायत शहीद उन जी जिनजी मज़ार जोग शरीफ़ में आहे, उन जी जेका शहादत थी उहा शाह साईं जे हयातीअ में ई थी हुई। सवाल 27 ते अचूं था शाह लतीफ़ दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। इहा ॻाल्हि सभिनी खां पहिरीं कंहिं आलिम साबित कई? H.T. सोरली वॾो अदीब हुयो, उन इहा ॻाल्हि साबित करे ॾेखारी त शाह लतीफ़ सिंध जो छा दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। सवाल 28 शाह जो रिसालो सभिनी खां पहिरीं कंहिं छपरायो? डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प उन शाह जो रिसालो जर्मन हुयो जेको उन शाह जो रिसालो सभिनी खां पहिरीं छपराए पधिरो कयो। दोस्तों अॻियो सवाल आहे 29 नंबर शाह लतीफ़ जी मज़ार ते ख़ासि तौर ते कहिड़ी राति जो राग थींदो आहे? जुमे जी राति शाह जी मज़ार ते राग थींदो आहे। सवाल नंबर 30 शाह लतीफ़ नंढपण में कहिड़ी रांदि जो शौक़ीन हुयो? गज़ कमान हिकिड़ी रांदि आहे, उनजो शाह साईं शौक़ीन हुयो। क्वेश्चन 31 शाह लतीफ़ मौसीक़ीअ जो कहिड़ो साज़ ईजाद कयो? बिल्कुलु ईज़ी सवाल आहे, तंबूरो उहो शाह साईं ईजाद कयो। सवाल 32 ते अचूं था उन शाइर जो नालो ॿुधायो जंहिंसां शाह साईं जी गहरी दोस्ती हुई? मदन भगत जंहिंसां शाह साईं जी गहरी दोस्ती हुई। 33 नंबर सवाल ते कहिड़े शाइर खे निज सिंधी राग जो बानी चयो वञे थो? शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे ई सिंधी शाइरीअ में निज सिंधी राग जो बानी चयो वेंदो आहे। सवाल नंबर 34 ते अचूं था शाह लतीफ़ कहिड़े बुज़ुर्ग जो मुरीद थियण लाइ सोचियो हुयो? मखतूम मोहम्मद ज़मान लवारी उन जो शाह साईं बुज़ुर्ग थियण जो सोचियो हो। शाह लतीफ़ मोहम्मद ज़मान लवारी साहब जो मुरीद छो न थी सघियो? बिल्कुलु हिकिड़ो अहम रीज़न आहे, नक्शबंदी सिलसिले में राग हराम आहे, उन करे शाह साईं उन जो बुज़ुर्ग न थी सघियो। सवाल नंबर 36 लतीफ़ साईं जे उन हम असर जो नालो ॿुधायो जेको मौलूदनि जो वॾो शाइर ऐं ॻाईंदड़ हुयो? मखतूम अब्दुल रऊफ़ भट्टी साहब मौलूदनि जो वॾो शाइर ऐं ॻाईंदड़ हुयो। शाह लतीफ़ जो उन हम असर जो नालो ॿुधायो जेको काफ़ीअ जो बहितरीन शाइर हुयो। 38 नंबर सवाल आहे मियां साहब ॾिनो फारूकी काफ़ीअ जो सुठो बहितरीन शाइर हुयो। सवाल नंबर 39 ते शाह लतीफ़ कहिड़नि हाकिमनि जे दौर खे सुनहरी दौर चयो आहे? सूमरा ऐं समा खे शाह साईं सुनहरी दौर चयो आहे। सवाल नंबर 40 शाह लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में गुजर कंहिंखे सॾियो आहे? मुंबल खे शाह साईं गुजर सॾियो आहे। सवाल नंबर 41 शाह साईं जी शाइरीअ खे घणनि सुरमियनि जो ज़िक्र आहे? बिल्कुलु आसान सवाल आहे, शाह साईं जी शाइरीअ में 7 सुरमियनि जो ज़िक्र आहे। शाह साईं जी शाइरीअ में घणनि सखी ॾातरनि जो ज़िक्र आहे? इहो बि ईज़ी सवाल आहे।
10 ॾातारनि जो ज़िक्र आहे। दोस्तों 42 नंबर सवाल आहे, शाह साईं जी शाइरीअ में घणनि सखी ॾातरनि जो ज़िक्र आहे? 10 सखी ॾातरनि जो ज़िक्र आहे। ऐं सवाल नंबर 43 आहे, शाह साईं जे उन सुरमीअ जो नालो ॿुधायो जंहिंजो तइल्लुक़ु उमरकोट सां हुयो। मारूईअ जो नालो ज़हन में अचे थो, उमरकोट जे नाले सां ई मारूई जो तइल्लुक़ु उमरकोट सां हुयो। सवाल नंबर 44 ते अचूं था, शाह जे रिसाले गंज जो पुराणो नुस्ख़ो कहिड़े सन में लिखियो वियो? 1800 ईस्वीअ में शाह जे रिसाले जो पुराणो नुस्ख़ो जेको हुयो उहो लिखियो वियो। सवाल नंबर 45, शाह लतीफ़ सूफ़ी शाह इनायत जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर रामकलीअ में शाह साईं सूफ़ी शाह इनायत जो ज़िक्र कयो आहे। शाह साईं सैरो सफ़र जे ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर खावड़ी ऐं सुर रामकलीअ में शाह साईं सैरो सफ़र जो ज़िक्र कयो आहे। 47 नंबर, नांग बलान जो ज़िक्र शाह साईं कहिड़े सुर में कयो आहे? सुर कारायल में शाह साईं नांगनि जो ज़िक्र कयो आहे। 48 नंबर सवाल आहे, सिंधी अदब जे उन्हनि आलिमनि ऐं शाइरनि जा नाला ॿुधायो जेके शाह लतीफ़ जे इर्द गिर्द दफ़न थियल आहिनि। मीर अब्दुल हुसैन सांगी, अलामा उमर बिन दाऊद पोटो ऐं शेख हयात, सिंध जा वॾा अदीब उन्हनि शाह लतीफ़ जे इर्द गिर्द जेके पाण मदफून आहिनि। सवाल नंबर 49, कहिड़ी ख़ातून जो शाह साईं जे नाले ते PhD जंहिं ख़ातून कई उन जो नालो ॿुधायो? डॉक्टर दुरेश शहवार सैयद, जेका GM सैयद जी नियाणी आहे, उन शाह लतीफ़ ते PhD कई। अॻियो सवाल ते अचूं था, 50 नंबर, लताइफ़ लतीफ़ी फ़ारसी ज़बान में कंहिंजो लिखियल आहे? मीर अब्दुल हुसैन सांगीअ जो लिखियल आहे। लुत्फ़ुल लतीफ़ कंहिंजो लिखियल आहे? दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियल आहे। 51 नंबर सवाल ते, शाह लतीफ़ जी शाइरीअ जे काक जो ज़िक्र कहिड़ी कहाणीअ सां मनसूब आहे? मोमल राणो सां शाह साईं जो ज़िक्र मनसूब आहे। सवाल नंबर 52 हुयो। हाणे सवाल नंबर 53 ते अचूं था, शाह लतीफ़ जी शाइरीअ जो में मलीर जो ज़िक्र कहिड़े दास्तान में थियल आहे? जी, मलीर जो ज़िक्र उमर मारूई जे दास्तान में मलीर जो शाह साईं ज़िक्र कयो आहे। 55 नंबर, शाह साईं जे कहिड़े फ़क़ीर जो औलाद संदन दरगाह जो मुजावरी कंदो अचे थो? तिमर फ़क़ीर जो औलाद जेको आहे उहो शाह साईं जी दरगाह जी मुजावरी कंदो अचे थो। 56 नंबर सवाल आहे, डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जर्मनीअ मां शाह जो रिसालो 1866 में शाया करायो, उन में कुल केतिरा सुर ॾिनल आहिनि? उन में टोटल 22 सुर ॾिनल आहिनि। 57 नंबर, किताब मकालात शायरा जंहिंमें शाह साईं जे अवाइली अहवाल मिले थो, कंहिंजो लिखियल आहे? मीर अली शेर कानिया ठठवी जो लिखियल आहे। शाह लतीफ़ जे नाले कहिड़े शहर में यूनिवर्सिटी ठहियल आहे? 58 नंबर सवाल आहे, खैरपुर में शाह लतीफ़ जे नाले ते यूनिवर्सिटी ठहियल आहे। शाह लतीफ़ भिटाई चेयर किथे आहे? शाह लतीफ़ भिटाई चेयर कराची यूनिवर्सिटीअ में शाह लतीफ़ भिटाई जे नाले सां चेयर आहे। सवाल नंबर 61, शाह लतीफ़ जो विसाल कहिड़ी हालत में थियो? राग ॿुधंदे शाह साईं जो विसाल थियो। शाह लतीफ़ राग जो सचो क़द्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर सूरत में शाह साईं जो ज़िक्र कयो आहे। सवाल नंबर 63, शाह लतीफ़ सिंधी समाज जो मुहाफ़िज़ आहे, संदसि रिसालो सिंधी समाज जो अक्स आहे, इहो कंहिं चयो आहे? सिंध जो नाले वारे अदीब उस्मान अली अंसारी शाह अब्दुल लतीफ़ जे भिटाई जे बारे में इहो चयो आहे त शाह साईं सिंधी समाज जो मुहाफ़िज़ आहे। सवाल नंबर 64, शाह जो रिसालो कहिड़े सुर खां शुरू थिए थो? सुर कल्याण खां शुरू थिए थो शाह जो रिसालो। सुर कामोड में छा जो बयानु आहे? सुर कामोड में नूरी जाम तमाचे जो बयानु आहे। सुर लैला चनेसर में टियों किरदारु कंहिंजो आहे? सुर लैला चनेसर में कहिड़ो हिकिड़ो हुयो, उनजो टियों किरदारु आहे। पैगाम लतीफ़ कंहिंजो लिखियल आहे? 67 नंबर सवाल ते अचिजो। साईं GM सैयद जो लिखियल आहे पैगाम लतीफ़। मशहूर बैत साईं में सदाई करीम मथे सिंध सुकार कहिड़े सुर मां खयल आहे? 68 नंबर सवाल ते ध्यानु ॾिजो। सुर सारंग मां साईं में सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सवाबाद करी, सुर सारंग जो आहे। दोस्तों 69 नंबर सवाल ते ईंदासीं, कहिड़े सुर में मोरड़े मीरबैर जो ज़िक्र आहे? सुर घातो में मोरड़े मीरबैर जो ज़िक्र आहे। हाँ 70 नंबर सवाल ते अचूं था, शाह साईं जे रिसाले में तंज़ो मिज़ा वारो कलाम वगंद फ़क़ीर बाबति कहिड़े सुर में अचे थो? सुर बिलावल में अचे थो। 71 नंबर सवाल, शाह जो सुर में कंहिंजो लिखियल आहे? नारायण दास भंभाणीअ जो लिखियल आहे। मोखी ऐं मतारनि जो किस्सो कहिड़े सुर में आहे? 72 नंबर सवाल ते ध्यानु ॾिजो।
सुर यमन कल्याण में मोके ऐं मतारनि जो किस्सो लिखियलु आहे। 73 नंबर कूंज ऐं मारूई जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? सुर ॾहर में कूंज ऐं मारूई जो ज़िक्र आहे। तमामु इम्पोर्टेंट मालूमात आहे जेका सिंधी अदब सां प्यार करण वारे लाइ तमामु मुफ़ीद साबित थी सघे थी। शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले में घणनि बैतनि वारो सुर कहिड़ो आहे? सुर हुसैनीअ में घणनि बैतनि वारो सुर आहे। सवाल नंबर 75 शाह साईं सिज चंड तारा कतियनि ऐं चांडोकनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर खुंभाट में शाह साईं सिज चंड तारा ऐं कतियनि ऐं चांडोकीअ जो ज़िक्र कयो आहे। सुर खुंभाट में। 76 नंबर सवाल शाह लतीफ़ जो मजाज़ी इश्क में कहिड़ो सुर भांइजे थो? कहिड़े सुर में शाह साईं मजाज़ी इश्क जो ज़िक्र कयो आहे? सुर खुंभाट में ई शाह साईं मजाज़ी इश्क जो ज़िक्र कयो आहे। 77 नंबर सवाल ते अचूं था। सुर कल्याण जा मुखिया मौज़ू छा आहिनि? वहदानियत सना ऐं वहदतुल वजूद सुर कल्याण जा मुखिया मौज़ू आहिनि। 78 नंबर सवाल आर्नेस्ट हेमनगोई जो मशहूर नावल पोड़ो ऐं समुंड जो हीरो संतियागो जो किरदार खे शाह साईं जे कहिड़े सुर में सां भेटियो वेंदो आहे? पुनुअ सां भेटियो वेंदो आहे। 79 नंबर सवाल कलाचे जे कुन में ज़िक्र कुन जो ज़िक्र शाह साईं कहिड़े सुर में कयो आहे? सुर घातो। 80 नंबर सवाल सुर रप खे ॿिए कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे? सुर खेप। 81 नंबर सवाल जे बारे में शाह लतीफ़ जे कहिड़े सुर खे सुर मातमी चयो वेंदो आहे? मतिलबु ॾुख में चयो वेंदो आहे, सुर केॾारो ई चयो वेंदो आहे। कल्याण लफ़्ज़ जी माना छा आहे? 82 नंबर सवाल सुख ऐं ख़ैर जी माना आहे कल्याण। 83 नंबर सवाल कल्याण कहिड़े ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे? संस्कृत। 84 नंबर सवाल ते अचो शाह लतीफ़ जे रिसाले जो डिघे में डिघो बैत कहिड़े सुर में? सुर सारंग में शाह साईं जो डिघे में डिघो बैत आहे। 85 नंबर आलमनि जे ख़्याल मूजिबि सुर खुंभाट शाह साईं जे कहिड़ी उमिरि में चयो? सुर खुंभाट खे शाह साईं कहिड़ी उमिरि में चयो? जवानीअ में शाह साईं सुर खुंभाट खे चयो। सोणी कहिड़े शइ जी मदद सां मियार सां मिलणु वेंदी हुई? 86 नंबर सवाल सोणी घड़े जी मदद सां शाह साईं सां मिलणु वेंदी हुई। सुर माज़ूरीअ में कंहिंजो ज़िक्र आहे? 87 नंबर सवाल ते ध्यानु ॾिजो। सुर ससुई पुनू जो ई ज़िक्र आहे सुर माज़ूरीअ में। सुर देसीअ में कहिड़ो लोक किस्सो ॻायो वियो आहे? ससुई पुनू। हाणे 89 नंबर सवाल ते था अचूं। शाह लतीफ़ लोक किस्से ससुई पुनू खे घणनि बैतनि में चयो आहे? इन जो जवाबु आहे सुर ससुई आबरी, सुर माज़ूरी, सुर देसी, सुर कोहियारी ऐं सुर हुसैनीअ में शाह साईं ससुई पुनू जे किस्से खे चयो आहे। 90 नंबर सवाल आहे सुर खावड़ीअ में कंहिंजो ज़िक्र आहे? सैलानी फ़क़ीरनि ऐं जोगियनि जो। 91 नंबर सवाल आहे लतीफ़ साईं जाम जखरो जी सखावत ऐं बहादुरीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? जी दोस्तों जाम जखरे जे बारे में चयो वञे थो, उहो सूमरा दौर जो बादशाह हुयो। 92 नंबर सवाल आहे शाह साईं पहिरीं पंहिंजे किस्से कहिड़े सुर में शाह साईं लतीफ़ साईं पहिरें सुर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न इख़लाक़ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर खुंभाट में कयो आहे। 93 नंबर सवाल आहे शाह लतीफ़ चरखी चोरनि जी प्रचार कहिड़े सुर में कई आहे? बिल्कुलु शाह साईं चरखी चोरनि जी प्रचार सुर कापायतीअ में कई आहे। 95 नंबर सवाल आहे शाह साईं सारे आलम जी आबादी ऐं आसूदगीअ खे कहिड़े सुर में चयो आहे? बिल्कुलु 95 नंबर सवाल जो जवाबु इहो थींदो सुर सारंग में शाह साईं आबादी ऐं आसूदगीअ खे चयो आहे। 96 नंबर सवाल ते अचूं था दोस्तों। शाह लतीफ़ चीन, तुर्की, रूम ऐं कंधार ऐं ॿियनि शहरनि जे ऐं मुल्कनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? शाह लतीफ़ उन सुर में कयो आहे जंहिंजो सुर सारंग जंहिंखे चयो वञे थो। ठीकु आहे दोस्तों। 97 नंबर सवाल आहे सोन कंहिं शइ में जेकी मंझि तुराब कहिड़े सुर जो बैत आहे? सुर सुणीअ जो बैत आहे। ठीकु आहे। 98 नंबर सवाल आहे समुंड जे ख़ौफ़ ऐं ख़तरनि जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? सुर सुरेलाग में ख़तरनि जो ज़िक्र आहे। 99 नंबर सवाल आहे शाह लतीफ़ सुर सुरेलाग में समुंड जो ज़िक्र ॿियो कहिड़े नाले सां कयो आहे? समुंड जो ज़िक्र शाह साईं दीवानू दरिया में कयो आहे। 100 नंबर सवाल आहे शाह लतीफ़ किंजर ढंढ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? किंजर ढंढ जो शाह साईं ज़िक्र आहे सुर कामोद में कयो आहे। 101 नंबर सवाल शाह लतीफ़ गुलनि फुलनि ऐं
मेवन अन्न गाहन जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर राम मारुईअ में शाह साईं गुलनि फुलनि मेवन ऐं गाहन जो ज़िक्र कयो आहे। हाणे दोस्तो पाण शाह जो सुरमियूं पढ़ंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियुनि सुरमियुनि जो शाह साईं ज़िक्र कयो आहे? ससुई, सुहिणी, मूमल, लैला, नूरी, मारुई ऐं सूरठ जो शाह साईं पंहिंजी सुरमियुनि जो ज़िक्र कयो आहे। शाह जा सुरमा कहिड़ा आहिनि उहो सम्झंदासीं। पुन्नू, मिहार, राणू, चनेसर, जाम, तमाची, मोरड़ो, मीरबर ऐं बीजल ऐं कुझु ॿिया बि आहिनि जेके शाह साईं पंहिंजे सुरमा, जिन खे शाह साईं जा सुरमा चयो वञे थो। 104 नंबर सवाल, शाह लतीफ़ लसबेले जे सखी हाकिम जी वाखण कहिड़े सुर में कई आहे? सुर प्रभातीअ में शाह साईं सखी हाकिम जी वाखण कई आहे। 105 नंबर, केदारो संस्कृत जे कहिड़े लफ़्ज़ जी बिगड़ियल सूरत आहे? जवाब आहे केदार। 106, शाह इनायत जे शहादत वक़्तु शाह लतीफ़ जी उमिरि केतिरी हुई? शाह इनायत जी शहादत वक़्तु लतीफ़ साईं जी उमिरि किथे चयो वञे थो 28 साल, किथे 31 साल बि ॿुधाई वञे थी। 107 नंबर, डॉक्टर गुरबख्शाणी वारे शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? जवाब आहे 22। डॉक्टर अब्दुल मुस्तफ़ा कासमी वारे शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? हुनजो जवाबु थींदो 36। 108 नंबर सुवाल हुयो। हाणे 109 नंबर सवाल ते ईंदासीं। अलामा आई काज़ी वारे शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? 29। 110 नंबर आहे, अलामा आई काज़ी जे शाह जे रिसाले मां कहिड़ो सुर कढी छॾियो? सुर केॾारो अलामा आई काज़ी साहिबु पंहिंजे रिसाले मां कढी छॾियो हो। सवाल नंबर 111 आहे, सभ खां पहिरीं शाह लतीफ़ कहिड़े फ़नकार खे एवॉर्ड जेको शाह लतीफ़ जे नाले ॾिनो वेंदो आहे उहो कहिड़े फ़नकार खे मिलियो? हुनजो जवाबु थींदो उस्ताद मोहम्मद यूसुफ खे 1980 में गवर्नमेंट ऑफ सिंध शाह लतीफ़ एवॉर्ड ॾिनो। 112 नंबर सवाल ॾिसिजो, शाह लतीफ़ जो उर्स हर साल मल्हाइण जी रवायत कंहिं क़ाइमु कई? सैयद मीरा मोहम्मद शाह जे नाले सां नालो आहे जंहिंजो उन शाह लतीफ़ जो उर्स मल्हाइण जी रवायत क़ाइमु कई। 113 नंबर सवाल आहे, शाह जो रिसालो चइनि ॿोलियुनि उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी ऐं फ़ारसीअ में कंहिं सेड़े छपरायो? जवाबु आहे डॉक्टर दुरेश शहवार सैयद, साईं JM सैयद जी न्याणी हुई, उन ई छपरायो। सवाल नंबर 14, सभ खां पहिरीं अल्फ़ बे वारो शाह जो रिसालो कंहिं तरतीब ॾिनो? डॉक्टर मोहम्मद आलम सुमरे नाले हिकिड़ो अदीब आहे मशहूरु, उन डॉक्टर साहिबु सभिनी खां पहिरीं शाह जो रिसालो तरतीब ॾिनो। सवाल नंबर 115, काज़ी फ़कीर मोहम्मद कान्हे वारे शाह जे रिसाले में केतिरा सुर आहिनि? जवाबु थींदो 36 सुर आहिनि। 116 नंबर सवाल ते अचूं था दोस्तो, डॉक्टर नबी बख्श बलोच साल 2000 में तहक़ीक़ मुकमल करे शाह जो रिसालो घणनि जिल्दनि में तरतीब ॾिनो? जवाबु आहे 10 जिल्दनि में शाह साईं जो रिसालो डॉक्टर बलोच साहिबु तरतीब ॾिनो। 117 नंबर सवाल ते अचो, सुर केॾारे में लतीफ़ सरकार क़ुर पाक जूं केतिरियूं आयतूं आंदियूं आहिनि? 5 आयतूं आंदियूं आहिनि। उनखां अॻियो सवाल आहे, शाह लतीफ़ गंगा जे वेकिरे जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर बिलावल में गंगा जे वेकिरे जो ज़िक्र कयो आहे। हाणे पाण शाह लतीफ़ जा कुझु सुर आहिनि जेके उहे पढ़ंदासीं। सुर कल्याण शाह साईं जो पहिरियों सुर आहे, जंहिंमें वैदानियत, सना ऐं वहदतुल वजूद उन जे हवाले सां। ॿियो आहे यमन कल्याण, जंहिंखे मुखी ऐं मतारा जो ज़िक्र थियल आहे। 3 नंबर सुर आहे सुर खुंबाट, नबी साईं जे हुस्न व अखलाक, मजाज़ी इश्क ऐं चांडोकी कतियन वग़ैरह जो ज़िक्र शाह साईं सुर खुंबाट में कयो आहे। उनखां पोइ सुर सुरेराग ॿेड़नि ऐं समुंड जो ज़िक्र आहे। सुर सामुंडीअ में वणजारनि जो ज़िक्र आहे। सुर सोणीअ में सुहिणी मियार जे किसे जो ज़िक्र आहे। सुर ससु याबरी, सुर माज़ूरी, सुर देसी, सुर कोयारी ऐं सुर हुसैनी में शाह साईं ससुई जो ज़िक्र कयो आहे। उनखां पोइ सुर लैला चनेसर, सुर मूमल राणो, सुर मारोई, सुर घातू मोरड़े मीरबैर जो जंहिंमें सुर घाते में ज़िक्र थियल आहे। पोइ उनखां पोइ सुर कामोडा जंहिंमें नूरी जाम तमाचे जो ज़िक्र आहे। सुर केदारो जेको ॾुख में चयो वेंदो आहे। सुर सूरठ, सुर आसा अखियुनि जो ज़िक्र चयो। उनखां पोइ सुर सारंग बरसाति जी मौसम जे हवाले सां सुर सारंग चयो वेंदो आहे। सुर खाहोड़ी, सुर रप, सुर रामकली जोगियनि जो ज़िक्र जंहिंमें आहे। सुर बरोस, सुर कापायती, सुर पूरब, सुर कारायल, सुर प्रभाती, सुर ॾहर, सुर बिलावल ऐं जंहिंमें जाम जखरे जी सखावत जो सुर बिलावल में ज़िक्र आहे। उनखां पोइ पाण पढ़ंदासीं शाह लतीफ़ ते शाया थियल कुझु रिसाला आहिनि जंहिंजो ज़िक्र आहे। शाह जो रिसालो अर्नेस्ट ट्रंप 1866 में छपरायो। शाह जो रिसालो ताराचंद
शौकीराम 1900 में छपरायो। उन खां पोइ आहे रिसाला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मिर्ज़ा कलीज बेग जेको 1913 में तरतीब ॾिनूं। शाह अब्दुल लतीफ़ शाह जे रिसाले जो डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शानी 3 जिल्द जेके तरतीब ॾिना। उन खां पोइ शाह जो रिसालो गुलाम मोहम्मद शाहवाणी साहब 1950 में छपरायो। दफ़्तर लतीफ़ी वारो रिसालो मोहम्मद उस्मान डेपलाई 1951 में छपरायो। रिसालो शाह अब्दुल लतीफ़ घोट गुलाम मुस्तफ़ा कासमी साहब 1951 में छपरायो। ऐं रिसालो शाह अब्दुल लतीफ़ अलामा आई काज़ी 1961 में छपरायो। शाह जो रिसालो कल्याण अडवाणी 1966 में छपरायो। शाह जो रिसालो शाह जो कलाम डॉक्टर नबी बलोच 1989 में तरतीब ॾिनो जंहिंजा 10 जिल्द आहिनि। शाह जो रिसालो अलफ़ बे वारो डॉक्टर आलम 1994 में छपरायो। उन खां पोइ आहे अलफ़ बे वारो शाह जो रिसालो ऐं रिसाले जी ॾिसणी अब्दुल गफ़ार गुहर दाऊद पोटो साहब 1994 में छपरायो। शाह जो रिसालो उस्मान अंसारी 1997 में छपरायो। शाह जो रिसालो बानू खान शेख 2002 में छपरायो। जी दोस्तों, बिल्कुलु अॼु शाह लतीफ़ जे बारे में पाण काफ़ी नॉलेज हासिल कईसीं। जेके MCQs सिंधी MA जंहिंजी सिंधी में थियल लेक्चरर जी डेट बि अनाउंस थी चुकी आहे, उन्हनि लाइ तमामु कारआमद साबित थींदी। उमेदु तव्हांखे हीअ वीडियो लेक्चर तमामु घणो पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह जल्दी कंहिं ॿिए मौज़ूअ ते पाण लेक्चर इंशाअल्लाह ॾींदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।